कराची में यूथ एक्शन कमेटी तरफां शागिर्द यूनियन के हवाले से तकरीब कोठाई वई। तकरीब में अवामी आवाज़ के चीफ एडिटर डॉक्टर जबार खटक, सिविल सोसाइटी के नुमाइंदन, शागिर्दन ऐं शागिर्दाणनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻूणी एमपी महताब अकबर राशिदी चयो त हुकूमत यूनियन की बहाली करे एहसान न पर फेस सेविंग करणु चाहे थी पई। अवामी आवाज़ की एग्जीक्यूटिव एडिटर हमीदा गांगरो चयो त शागिर्द यूनियन लाइ तहरुक ऊंदहि में रोशनी के बराबर आहे। अॼु सिंधु नवाज़ जे बेड़े में सफ़र करे थी पंहिंजे साथियुनि सां गॾु, त हक़ीक़त में मूंखे ईअं थो लॻे त ॼण हिकिड़े अंधेरे में रोशनी आहे। एक अंधेरे में जैसे अंधेरा है और उसमें एक इसने उजाला पैदा किया है। तो उस माजी के हवाले से भी मैं बात ज़रूर करूँगी। जैसे शुरू में इन्होंने कहा कि माजी एक स्टूडेंट्स लाइफ का शानदार रहा है, उनकी जद्दोजहद शानदार रही है। बिल्कुल ये एक हकीकत है और हकीकतों से कभी भी खामियां ज़रूर होंगी, मगर हकीकतों से कभी भी मुंह नहीं मोड़ना चाहिए। इन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे यूथ एक्शन कमेटी जे अॻवान सिंधु नवाज़ चयो त अॼु जेको प्रोग्राम आहे उहो स्टूडेंट यूनियन 21 सदी में कहिड़े क़िस्म जी हुअणु खपे, उनजा रोज़ रिस्पॉन्सिबिलिटीज़ छा हुअण उनखे आहे। उन में राइटर्स, जर्नलिस्ट, जेका पार्लियामेंट जा मेंबर्स आहिनि, स्टूडेंट विंग्स आहिनि, तक़रीबन सभी उन्हनि पार्टिसिपेट कयो। छो जो ॾिसो असां सम्झूं था त जेको बिल पास थियो आहे उन में एतिरियूं शयूं जेको शागिर्द आहिनि उन लाइ काफ़ी शयूं नुक़सानदेह आहिनि ऐं उन्हनि खे काफ़ी शयुनि खे एड थियणु खपे जेके हुननि न कयूं आहिनि। इन लाइ असां हिकु मीटिंग रखाई आहे, हिकु डायलॉग रखायो आहे जंहिंमें सभु को शागिर्द जेका आहिनि पंहिंजी पॉइंट ऑफ व्यू ॾियनि ऐं एंड में उहा जेका आहे जेको बि पॉइंट्स हूंदियूं उहे असां रेज़ोल्यूशन उते पार्लियामेंट में सबमिट कराईंदासीं। त इहो जेको आहे असांजी हिकु गॾियल जेको आहे सोसाइटी छा थी चाहे, कीअं थी ॾिसे स्टूडेंट यूनियन खे, इहो सम्झणु ज़रूरी आहे, न कि गवर्नमेंट छा थी चाहे त स्टूडेंट यूनियन कहिड़े क़िस्म जूं हुअणु खपनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।